जोड़ो लाल तो आ मुंहिंजी दिल पूरी पाए जोड़ो लाल हो पाए जोड़ो लाल तो आ मुंहिंजी दिल पूरी पाए जोड़ो लाल। मस्ताना वरी पंहिंजे मस्तानी जे यादुनि में गुम थी वियो आहीं छा? अदा यादि उनखे कबो आहे जेको विसरी वञे। मस्तानी त मुंहिंजे दिल में समायल आहे, वो मूंखां कॾहिं बि नथी विसरी सघे। प्यार करे थो कोई कहसा अदा उनखे हाणे तोखे विसारणो पवंदो, न ॼाण त हू केॾां गुम थी वियो। हाणे त उनजो को बि ॾस पतो ई कोन थो पए। तूं ई ॿुधाए त असां उनखे हाणे किथे ॻोल्हियूं? ईअं न चयो मुंहिंजा भाउ, उनखे मां कॾहिं कॾहिं ज़रूर ॻोल्हे लहंदुसि। मुंहिंजा भाउ तुंहिंजे ॻोल्हण खां हाणे ॻाल्हि ॻरी आहे ऐं तुंहिंजो यादि करणु हुनखे अजायो आहे। जंहिं तोखे धोखो ॾिनो ऐं तोखे ज़हर ॾिनई, छा हू वरी तोॾे वापसि ईंदी? मां मञा थो मुंहिंजा भाउ त राणी मल्हार ॾांहुं कॾहिं बि वापसि कोन ईंदी, पर मस्तानी पंहिंजे मस्ताने ॾांहुं ज़रूर ईंदी, छो त मुंहिंजी हिन दिल खे पूरो पूरो यकीन आहे त मुंहिंजी मस्तानी हिक न कॾहिं ज़रूर मोटंदी मुंहिंजा भाउ। ऐं मूंखे उन ॾींहं जो शिदत सां इंतज़ार आहे। गोराम भी शादी तो करे, तू कदे भी शादी तो करी। मुखे जे कदे कुंज इजाजत ॾिए त मां भी शादी कंदुसि। छा तू भी शादी कर दी? मां तो रही दुआ पई चवे। दुआ त आहे मुझे घर पिटाइण जे चक्कर में। दुआ तुंहिंजो घर छो पिटाईंदी? दुआ जो पंहिंजो घर फिटियो आहे तॾहिं मूंखां पलान पई वठे। तो जॾहिं मुंहिंजो घर नाहे फिटायो तो खां पलान छो वठंदसि? पोइ मिठल खे एड़ियूं सलाहूं छो पई ॾी? मां त मजाक भी किया। एड़ी मजाक मूंसां न कंदी कर। अरे यार मां कोन तो कया भी शादी, मजाक ता कराए तोखे। वञ हाणे दुआ मुझे लाइ चांहि ठाहिया। मां चाह न पींदसि, मां वापसि थी वञा। 2 मिंट वे, मां चाय करे थी अचां। तू तकड़ी न थी, 2 मिंट लगदा चाय करण में। वे चङा जल्दी चाय ठाहे अचाए। ॿियो ॿुधाए दुआ, हाणे वक़्तु कीअं थो गुज़रे? काश तोसां मुंहिंजी शादी थी हा। साईं जन शिकवा शिकायत क्या कर? केरो क्यों हाथ हो गई? करन मिठला सा शादी जिकने चाहो तो मां तो के तलाक दो। गोराम कुछ होश कर यार, छो तो बतालते? छा थियो आहे? छाते लुड़ मचायो अथो? किचन में आवाज पे अचे, पाड़े वाला छा चवंदा? मुंजे केड़ियूं ॻाल्हियूं कंदास? तोवारो इहो जेको सिकीलो तो मुड़सा शादी तो तोसां कई थई, पर अञा ताईं प्यार मोहब्बत जूं ॻाल्हियूं मुआरी घर वारी सां थो करे। तुंहिंजी अखियुनि में धूड़ विझी तोखे हरूभरू कम करण लाइ मोकिले ते आशिकी तो करे। बस गोराम, बस एतिरा इंजाम हण जेतिरा माण्हू बर्दाश्त करे सघे। हल हाणे हल, अॻियां थी बात नाण, अॻियां थी। लगी तो पाण में करे कोन ठहंदा। ड्राइवर खे चो त गाड़ी काहे ची। छा मानो तू गोठ पे छी? ना गोठ कोन पे अचा, ॿियो कम आहे। ॿियो कहिड़ो कमु आहे? भला ॿुधाइण पसंदि कंदियूं? अॼुकल्ह तव्हां सुवाल ॾाढा था कयो, पहिरियां त ईअं न हा। अॻु में त कॾहिं ईअं नाहे थियो त मां को कमु चवां ऐं तव्हां इनकार कयो। अरे इनकार त अॼु बि कोन थो कयां न। पहिरियां जी कंदो वञ ऐं हाणे सुवाल तो कई। साईं फ़र्क़ु त अची वियो आहे न। सुवालनि खां मुतो बाक़ी हाणे रुगो इहो ॿुधाए मूंखे त गाॾी केॾी महिल मोकिले? हींअर ई रवानो कयोसि। ठीकु आहे, मां ड्राइवर खे चवां थो गाॾी तो अटकाए थो। ठीकु आहे। जीजा गाड़ी घुराई पई, वापस वेंदीअ छा? वापस वञण जो त मुंहिंजो को बि इरादो कोन्हे। ज़ाहिरा गाड़ी अचे पई त वञण जो प्रोग्राम ठाहियो हूंदई।
तुझे ॻोठ हलंदासीं मां तुंहिंजो घर थी ॾिसण चाहियां। न जीजा मां न हलंदसि। छो न हलंदी? जीजा तूं मुंहिंजी परेशानी नथी समझी। तुंहिंजे ॻोठ पिया हलूं, इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जीजा मां ॻोठ वेंदी आहियां पर घड़ी खनि वेही वरी मोटी ईंदी आहियां। जेकॾहिं जी मां वञा त पोइ मूंखे हू मारे छॾीनि। तूं मुसलसल मूंसां कूड़ ॻाल्हाईंदी पई अची। तूं केरु आहीं, किथां जी आहीं, हिते कीअं पहुती आहीं? तूं का बि ॻाल्हि मूंसां सची न पई करी। मां बि ॾिसां थी त तूं केसी ताईं मूंसां कूड़ थी हणी, पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तेसी ताईं मां बि हितां न वेंदसि जेसी ताईं तुंहिंजी असलियत ताणी न पुॼां। अदा मां हिनखे घणो ई रोकियां थी पर इहा मुड़े ई कान थी। अदी हाणे जेकॾहिं हीअ तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर घर खां पेर ॿाहिरि रखे त कमरे में तालो हणी बंदि करे छॾिजांइसि। तव्हां मूंखे ख़रीद नाहे कयो, ना ही तव्हांजी मां ज़र ख़रीद नौकरानी आहियां जो तव्हां मूंखे कमरे में बंदि करे छॾींदो। मां चवां थो त वात बंदि रख पंहिंजो वात, न त टंगू बाहूं भञी खट भेड़ो करे छॾींदुसि। पोइ बीठो चाहीं भनी टंगू। छोरी छोरी छो पई एॾो वातणी? हा चाची बात हण ते तव्हां मूंखे मजबूर कयो आहे। आखिर मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जो तव्हां ॿई मुंहिंजे पोयां हथ धोई कढी पइजी वियो? किथे बि सुख सां नथा रहण ॾियो। तो पंहिंजी क़िस्मत खे पाण ठुकरायो। मूं तोखे चाहियो, बेपनाह प्यार कयो, पर दुआ तूं मुंहिंजो क़दुरु न कयो। दुआ सभिनी तोखे किनो करे फिटो कयो। हिन कोरान उन वक़्तु तोसां निकाह कयो ऐं तूं अञा ताईं उनजे पोयां आहीं। मां कसम खणी थी चवां अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। तूं अजायो मुंहिंजे मथां शक थो कर। पंहिंजे कननि सां ॿुधमि, अखियुनि सां ॾिठमि, पोइ बि तूं नटायो थी वञी। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾे। हाणे जेकॾहिं तूं मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हिन घर खां पेर ॿाहिरि रखियो त ॿीहर हिन घर में तोखे अचण जी इजाज़त कोन ॾींदुमि। अदा ही छोरी इहो ई चाहे थी त असीं हिनखे हिन घर मां कढी छॾियूं। तूं वरी इहा ई ग़लती थो करी। अदा मूंखे वॾो तालो आणे ॾे त मां हिनखे कमरे में बंदि करे छॾियां। जॾहिं ॿी राति इहा कमरे में बंदि हूंदी न पोइ वञी सुधरंदी। अदी हीअ आख़िरी ग़लती सम्झी हिनखे माफ़ थो कयां। जेकॾहिं पोइ बि न सुधरी न पोइ कमरे में बंदि करे तालो ॾेई छॾींदसि। तव्हांखे मूंखे कमरे में बंदि करणो आहे न भले कयो, पर मां का बि ग़लती नाहे कई। बस हाणे बस घणी ॻाल्हि न। बाबा मिठड़ बाबा जंग जो ॿियो पटो कराइण कॾहिं वठे? बाबा 2 ॾींहंनि खां पोइ वरी हलंदासीं। बस बाबा का दुआ कर मिठड़ त हलणा फिरणा बाक़ी न जेकॾहिं खट ते पइजी रहियुसि पोइ त यार मुंहिंजी को बि पोयारी कोन कंदो। अम्मा जो आहे तुंहिंजो ख्यालु रखण लाइ बाबा। उन भाॻीअ जो त मुंहिंजे साम्हूं नालो ई न वठो। सुबुह मर्दान सां ॻोठ में धिका खाइण जे लाइ निकिती आहे। हिन महिल ताईं न आहे मोटी। यार इहो बि नथी सोचे त मां मुहताज थी वियो आहियां, लाचार थी वियो आहियां, खट ते हिकिड़े ते पियो आहियां। को पुछण वारो बि कोन्हे, न को टाड़े थकावते थो अचे। इहो हुनखे अहसासु कोन्हे त घर वञा हुनखे को पाणीअ जो ढुक पियारा, को मानीअ जो कपो ॾियासि, बसि रुॻो लड़ में पूरी आहे। इहा तुंहिंजी मां मुआरी रन त गुश पे थी थिए, हिन खट ते पियो हुजां। बाबा चवंदा आहिनि त माण्हू जहिड़ो पोखींदो आहे न उहो ई लुणंदो आहे। बाबा मां मञा थो त मूं राजन जा ॾींगा ॾेई करे छॾिया, पर कंहिंजे लाइ? बाबा तव्हांजे लाइ त न माण्हुनि जा ॾींगा ॾेई। हाणे तव्हां बि मूंखे ॾुखे वक़्त में अकेलो छॾे ॾिनो आहे को तात फरियाद? न बाबा न, असां तोखे नाहे छॾियो,
पर तो जबरदस्ती असांखे कटियो। बाबा बाबा हाणे मुंहिंजो तोखे हिकिड़ो अर्ज़ु आहे त पंहिंजी हिन अचड़े तितर खे वठी अची हिन घर में रह। मां हिते ॾिसो अकेलो पियो आहियां, को त मुंहिंजो ओई वाई हुजे न। बाबा तूं अकेलो कोन्हे, अम्मा तोसां गॾु आहे। बाक़ी मां उन घर मां तेसिताईं वापसि हेॾे न ईंदुसि जेसिताईं पुफी शहर मां वापसि नथी अचे। हा से तोखे पंहिंजी पुफीअ जो त वॾो लाचार, बाक़ी चए तोखे ॼणियो निपायो पाले हेॾो कयो, उन जो तोखे यार अहसास ई कोन्हे। बाक़ी जेको सॼो ॾींहुं मां खट ते वेठो तड़पा, तोखे अहसास ई कोन्हे। वॼाए छॾी आहे। बाबा इहो तुंहिंजो फ़सुलु पोखण आहे ऐं लुण बि हाणे तूं पाण। अहिड़े चाड़ा खान तुंहिंजी क़िस्मत आहे। बस यार को मालिक भलाई करे, न त मां हिन खट ते धप करे ई वेंदुसि। मूंखे पुछण लाइ को कुतो बि कोन लड़ंदो। हल अजायो परेशान थियो बाबल साईं, गाॾी घुराई हूंदई नंढड़े रह सघे शहर घुमाइण जे लाइ। न पुटा लॻे थो त मसइलो को ॿियो आहे। बाबल साईं इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? नंढी जीजा खां फोन करे सॼो हाल अहवाल वठी वठो, उहा त तव्हांखे सभु ॿुधाईंदी। ॿ टे चकर फोन कया पर ज़ुलेखा फोन ई नथी खणे। लॻे थो त सुबुह खां वठी शाम ताईं मूंसां गॾु ज़ुलेखा वेठल आहे। इहो ई सबबु आहे त जंहिं वक़्तु फोन कयां थो ज़ुलेखा फोन ई नथी रिसीव करे। पोइ त बाबल साईं तव्हां वॾी ग़लती कई। गाॾी तव्हां पाण काहे वञो आहे, ड्राइवर सां न मोकिलियो आहे। न पुटा न, हिन वक़्तु मां बानू जे साम्हूं थियण जी पाण में हिम्मत ई नथो महसूस कयां। न बाबल साईं तव्हांजो टेंशन तेसिताईं ख़तम न थींदो जेसिताईं इहा सॼी हक़ीक़त वॾी जीजा साइण खे नथा ॿुधायो। हा बाबा साईं फोटो सही थो चए, जीजा खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियो। हा पुटा, मां पाण इहो ई सोचियां त बानू खे समूरी हक़ीक़त खां आगाह कयां, छो त नंढड़े जे ज़हन ते तमामु ख़राब असर पइजी सघे थो। नंढड़ो बि मुंहिंजी पियो आहे त सोच में हूंदो त मुंहिंजो पीउ केरु आहे, माउ केरु आहे, ऐं इहो बि सोचींदो हूंदो त घर में जेका नौकिरियाणी आहे उहा केरु आहे। बानू बेगम ऐं ज़ुलेखा जे छेड़नि जे करे नंढड़ो लॻे थो सख़्तु परेशान आहे। हीउ मसइलो मूंखे पुटा तमामु जल्द हल करणु घुरिजे। मरियम हे वठ तावीज़ मां तव्हांजे लाइ कराए आई आहियां। इन जी मिठाई 2000 रुपया थींदई हाणे। हा 2000? एॾो छोकिरी वात खणी पटी 2000 ऐं 2000 में मिले छा थो? ॿ कुकड़ बि कोन था मिलनि। पर असांजे लाइ माई 2000 वॾा आहिनि। हाणे एॾियूं सुनियूं बि कोन आहियो जो तव्हां वटि 2000 कोन थींदव। बाक़ी तावीज़ भला कराइण ॾे, तावीज़ भला कराइण ॾे। मिठाई त लॻंदी न। सुञा त न आहियूं, पैसा असांजे मर्दनि जे हथ में आहिनि, असांखे ॾियनि काथे था। ठीकु आहे बसि इहे तावीज़ मूंखे मोटाए ॾियो त मां साईं खे ॾियां थी वापसि। I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up. यानी दिल जाए कर अॼु राति मादा वारनि खां पैसा घुरंदसि कंहिं बि बहाने सां, पोइ मां तोखे सुभाणे ॾेई छॾींदसि। ख़ैर हाणे इहो ॿुधाए त ही तावीज़ कीअं इस्तेमालु करणा आहिनि? ठीकु आहे सदोरी, मां तुंहिंजी ज़बान ते पत कयां थी, न त हिन मरियम जे आसरे कोन लॻा। हाणे ईअं कजांइ इहे तावीज़ आहिनि हिकु हिकु करे रोज़ सुल्तान खे प्यार चए। सुल्तान खे प्यारियूं? पर छो? ऐं मरियम ऐं तोखे एतिरो बाकुल कोन्हे को ऐं सुल्तान खे प्यारींदो त उनजी दिलि तव्हांजो नरम थींदी न, तॾहिं त तव्हांजो चवणु वठंदो त इहो रिश्तो ठाहींदो। नानी सियाणी, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे अदा जी दिलि मूं तरफ़ खां मेण थी वई ऐं हू मुंहिंजे लाइ भलो सोचींदो, पोइ त बसि वाह थी वेंदी। चङो हाणे मां वञां थी हींअर। ये सुभाणे ते 2000 ठाहे रखिजो, न त ख़बर अथव न मां सियाणी विझंदी मां वरदे पके में पाणी। साईं हिते मुंहिंजे लाइ वॾो मसइलो थी वियो आहे, तव्हां ई ॿुधायो त मां भला छा कयां? ज़ुलेखा, बानू बेगम छा थी चए? उहा चवे थी त मां तुंहिंजे घर हलंदसि, इन जे करे त हुन गाॾी घुराई आहे। हा पर तो हुनखे चयो छा? साईं मां त कूड़ हणी हणी बेज़ार थी पई आहियां, तव्हां ई ॿुधायो भला मां हुनखे छा चवां? त तो भला बानू बेगम सां ॻोठ वञण जो प्रोग्राम ठाहियो आहे छा? न सही न, अगरि जे ॻोठ वियासीं त सभई राज़ खुली वेंदा। ॻाल्हि त ॿुधी हो, बानू बेगम खे किथे तो ते शक त कोन थी पिया? साईं शक किथे, हुनखे तो पूरी पक्का।
वो तो सॼो ॾींहुं सबूत तलाश कंदी थी वते हुनखे सबूत त अची विया न तो वो तव्हांखे मुंहिंजे साम्हूं वठी अचे प्यारींदी ज़ुलेखा ॻाल्हि ॿुध ज़ुलेखा जेतिरो थी सघे न इन राज़ खे लिकाईंदी अचु। ठीकु आहे साईं हाणे मां फोन बंदि थी कयां अगरि जे बानो बेगम ॾिसी वरितो त वरी वॾो मसइलो थी वेंदो। हलो हलो मुंहिंजी ॻाल्हि त ज़ुलेखा जीजा तव्हां छा ॻाल्हि आहे? जीजा तव्हां त आराम में हो न? आराम किथे आहे तो आराम ही हराम करे छॾियो। हाल इन चरे जी का ख़बर पई? ना दा सॼो मुल्क रुली आयो पर अधे मल्हार जी किथे भी खबर कोन पई। इन चरे मत अड़जी विया आहिनि। अॻे दिलबर वारा होश में न आहिनि वरी ये चरियो वते तो अकेलो घुमंदो। जेकॾहिं उन्हनि जो रुख चढ़ी वियो न हद गुल भञी छॾींदसि। दा दिलबर वारा मल्हार में हथ कोन विझंदा। तोखे बख़्श कयो जो उनखे छॾे ॾींदा। दरगाह ते ॾिसी आयो न दरगाह ते कोन इनी मस्ताने जो असुल टिकाणो या दरगाह आहे। तू उते ही नहीं वियो तो वञनि उतां बि जांच करे अचीस। दा घर वञा मानी तयार ॿ टे गिरहाणी पोइ वञासि। मस्तानो भी बुख ते हूंदो तू उनखे ॻोल्हे वठी अच पोइ गॾिजी था मानी खाऊं। अदा उनखे इश्क जे चक्कर में बुख ही कोन थी लॻी। छो वो माण्हू न आहे उनखे बुख न आहे लॻंदी? सच पुछी न दा अदो सच्चो मस्तान रात ॾींहुं मस्तान जे इश्क में उनखे बुख लॻी कोन थी। जेकी मिलंदासीं कोन वते तो अजायो उनखे ॻोल्हींदो। अदा हाणे कुझु बि थिए पर अदो पंहिंजी मस्तानी खे ॻोल्हे ज़रूर लहंदो। वरियाम वारा असांजे मथां एतबार करे विया या अञा चकू कई वेठा? सोट इहे हाणे पाण में विड़ी मरंदा। तू भुलियल आहीं अमीर वरियाम वारनि में एतिरी सहप ई न आहे जो सुल्तान सां झेड़ो जोटे सघे। मथां सुल्तान वारनि मथां केस कनि। जेकॾहिं सुल्तान वारनि जे मथां खून जो केस दाख़िल कनि था पोइ त बाबा सुल्तान वारा हथी का। सोट केस करण जो सोचींदा ज़रूर। सोचींदा छा मूंखे पूरी पक आहे हू सुल्तान वारनि जे मथां खून जो केस जरूर ठोकींदा। हो तो सुल्तान वारनि वरियाम खे संग न ॾिनो ज़ाहिर आहे उहा कावड़ बि त हुनजे मथां हथंद न। होॾो वरियाम वारा केस कनि हेॾो असां बि कूड़ो सचो हुननि मथां केस कयूं। सोट कूड़ो केस छो तोखे बंदूक ठोके सुल्तान वारनि जे मथां सचो केस दाख़िल कराईंदासीं। यार तूं मूं पोयां हथ धोई छो पियो आहीं? जंहिं ॻाल्हि जो असां ड्रामो ठाहियूं पिया पर अलाए छो मूंखे उन ई ॻाल्हि जो शक थी पियो आहे किथे असांजी गैर मौजूदगी में सुल्तान वारा सच में अची रानी खे अगवा त न करे विया। अदा ईअं बि थी सघे थो असांजो कूड़ो ड्रामो सुल्तान वारनि खे हक़ीक़त बणिजी ॻीचे में बि पइजी सघे थो। पर जे ईअं थिए थो त पोइ असांखे छा घुरिजे? अलाए कहिड़ी सज़ा पे एतिरो मुहताज थी वियो आहियां जो उथी पाणीअ जो गिलास भरे पी नथी सघां। छा थींदो मुंहिंजो छा थींदो? न ज़ाल चवण में आहियां न पुट चवण में आहियां न त वञी अलाए कहिड़ा वण वसाया। मालिक तूं का भलाई कर एतिरो कर जो घुमण फिरण जहिड़ो थिया न त हिते त उन ई बुख में मरी वेंदुसि। वारी रन खे रुलण खां वांद काई नथी मिले। जे टंग न ठही त पोइ हिन खट ते ई त पकड़े ईंदुसि। केर बि भर में कोन ईंदो। तुंहिंजा मालिक तोखे पारां तोखे बाज पवंदी तोखे बाज पवंदी। ये दुनिया